सिंध गवर्नमेंट जे तावन सां हलंदड़ शहर टालपुर वॾा जे वाहिद सिहत जी सहूलियत टालपुर वॾा गवर्नमेंट डिस्पेंसरी हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलियतन खां महरूम। डिस्पेंसरी जी इमारत ज़बून हाल हुजण सबब बूथ खाने जो ॾेख ॾियण लगी। दवाइन जी शदीद खोट PPHI डिस्ट्रिक्ट मैनेजर अघोर निंड सुतल। वधिक ॾिसूं था टालपुर वॾा खां अब्दुल रशीद गोपांग जी हिन रिपोर्ट में। PPHI खेरपुर ऐं सिंध गवर्नमेंट जे तावन सां हलंदड़ डिस्पेंसरी शहर टालपुर वॾा ऐं आस पास जी आवाम लाइ बेलाभ बणियल। केतिरनि ही बुनियादी सहूलियत खां महरूम मेडिकल ऑफिसर समेत हर महीने ईंदड़ मेडिसिन जी शदीद खोट हुजण सबब ॻोठाणा प्राइवेट अस्पतालनि में महांगो इलाज करण ते मजबूर आहिनि। गवर्नमेंट डिस्पेंसरी में गुज़िरियल 2 सालनि खां चौदीवारी न हुजण करे जानवरनि जो अस्पताल में दाख़िल थियण मामूल बणियल आहे। 2 सालनि खां चौकीदार बि न आहे। डिस्पेंसरी में पयल रिकॉर्ड ऐं क़ीमती सामान कंहिं बि वक़्तु चोरी थी सघे थो। पटेवालो बि तक़रीबन 11 सालनि खां गुम आहे, जंहिं सबबु डिस्पेंसरी में हर तरफ़ गंदगाह जा वॾा ढेर लॻी विया आहिनि। भंगी न हुजण करे डिस्पेंसरी जा वॉशरूम स्टाफ जे इस्तेमाल लाइक़ बि न रहिया आहिनि। लेडी डॉक्टर्स खे पिण वॾी ॾुखाइनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। गुज़िरियल 9 महीननि खां MO मेडिकल ऑफिसर मौजूदु ई न आहे, जंहिं सबबु मरीज़नि खे मुश्किलातनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। गुज़िरियल 4 महीननि खां दवा जी शदीद खोट आहे। अमले खे अफ़सरनि पारां ख़ाली दिलासनि खां सवाइ कुझु बि न मिलियो आहे। सियारे जे मौसम सबबु खंघ बुखार ज़ुकाम जी दवा बिल्कुलु मौजूदु ई नाहे, जंहिंमें खंघ जो सिरप बुखार जूं गोरियूं ख़ारिश जा ट्यूब शामिल आहिनि। ॻोठाणा वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो आहे त डिस्पेंसरी खे बुनियादी सहूलियतूं ॾेई सनद बेचैनी ख़तमु कई वञे।